أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذا قيل لهم تعالوا يستغفر لكم رسول الله لووا رؤوسهم ورأيتهم يصدون وهم مستكبرون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته सूरह मुनाफ़िक़ून जी आयत नंबर 5 हुई इहा। सूरह मुनाफ़िक़ून में हाणे जॾहिं मुनाफ़िक़ जेके हुया उन मां सभ खां वॾे में वॾो जेको मुनाफ़िक़नि जो लीडर हुयो उहो अब्दुल्ला बिन उबई हो ऐं उहो जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पहिरियां आया हुया ऐं जेको शाहिदी कयो त या असां शाहिदी जेको इदा जा अकल मुनाफ़िक़ून मुनाफ़िक़ जॾहिं तव्हां वटि आया ऐं उन्हनि जेको आहे शाहिदी ॾिनी त तूं अलाह जो रसूल आहीं। अलाह सुब्हानो तआला चए थो उनजी शाहिदी जी ज़रूरत न आहे। अलाह जो रसूल जेको आहे अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे अलाह जा रसूल ई आहिनि, उन्हनि जी शाहिदी जी ज़रूरत न आहे। हाणे उन खां पोइ 5 नंबर आयत में आहे त जॾहिं उन्हनि खे चयो वेंदो आहे वइदा क़ील लहुम तआलो, चयो वेंदो आहे त अलाह जे पैगम्बर वटि अचो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचो त उहे जेको आहे तव्हांजे लाइ इस्तग़फ़ार कनि, तव्हांजे लाइ मग़फ़िरत घुरनि। वइदा क़ील लहुम तआलो, तआलो जी माना हिते इहा आहे जीअं हिकिड़ो हूंदो आहे हलुम ऐं ॿियो हूंदो आहे तआलो। तआलो या ताल जो मक़सदु आहे त हेॾे अचो। तआलो जो मक़सदु छा आहे, चवंदा आहिनि हेॾे अची या हेॾे अचो। अचण खे चइबो आहे, हेॾे अचण खे कंहिंखे तव्हां सॾु था कयो तआलो उनखे चइबो आहे। ॿियो अरबी जो लफ़्ज़ यूज़ थींदो आहे हलुम, उन में बि इहो आहे त अचो, जमा थियो। इहे ॿई लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि क़ुर में। त हिते अलाह सुब्हानो तआला जेको फ़रमायो त तआलो, त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चवंदा तआलो। ऐं ॿी जॻह ते जेके मुशरिक पंहिंजनि मुशरिकनि खे सॾनि था उते अलाह सुब्हानो तआला हलुम इस्तेमालु कयो आहे। ऐं तआलो जो मक़सदु इहो आहे जॾहिं तव्हां कंहिं मथी जॻह ते हुजो ऐं कोई तव्हां खां हेठि हुजे, जीअं मिसाल जे तौर ते तव्हां कंहिं टकर ते हुजो, कंहिं टकरी ते हुजो, कंहिं मथी जॻह ते, किथे भित ते बीठा आहियो, किथे बि आहियो ऐं कोई हेठि बीठो आहे, तव्हां उनखे मथे था सॾु कयो त तव्हां उनखे तआलो चवंदव, उनखे हलुम न चवंदव। त अलाह सुब्हानो तआला जे अॻियां उहे जेके मुनाफ़िक़ हुया, उहे जेके मुनाफ़िक़ आहिनि उहे हेठि उन्हनि जो जेको दर्जो आहे, उन्हनि जो जेको रेपुटेशन आहे, उन्हनि जो जेको शइ आहे उहा हेठि आहे एज़ कम्पेयर टू द मोमिन या मुस्लमान। त हिते उन्हनि खे जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो वञे पियो त अचो, त अचण लाइ उन खां पोइ अलाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे लाइ छा घुरे, माफ़ी घुरे, तव्हांजे लाइ मग़फ़िरत घुरे। त मुनाफ़िक़नि जो रिएक्शन छा हुयो उन वक़्तु, जेके मुनाफ़िक़ हुया उन्हनि जो जेको रिएक्शन हुयो उहो छा हुयो, उहो रिएक्शन जेको हुयो त लौवौ रुऊसहुम वरअयतहुम यसुद्दून वहुम मुस्तकबिरून, लौवौ रुऊसहुम वरअयतहुम यसुद्दून वहुम मुस्तकबिरून। 3 रिएक्शन उन्हनि जा जेके अलाह सुब्हानो तआला असांखे ॿुधाया आहिनि। लौवौ रुऊसहुम, त उन्हनि जेको पंहिंजो फेस आहे, पंहिंजो जेको मथो आहे उहो टर्न करे छॾियो ॿी साइड ॾे। लीवा चवंदा आहिनि जेको झंडो हुजे, झंडो जॾहिं लहराईंदो आहे उनखे बि अरबी में लीवा चवंदा आहिनि। त तव्हां वटि कोई अचे थो ऐं तव्हां कंहिंजी ॻाल्हि जेको आहे ॿुधणु नथा चाहियो, तव्हांखे कोई अची का ॻाल्हि चए थो ऐं तव्हां वॾाई में उनखे चओ था, हेॾे मुंहुं करे था छॾियो, चओ था हल जान छॾ, कुझु अहिड़े क़िस्म सां तव्हां चओ था ऐं पंहिंजो मुंहुं जेको परे था करे छॾियो, उनखे चवंदा आहिनि लौवौ रुऊसहुम। उनखां पोइ वरअयतहुम यसुद्दून, ऐं उन्हनि जेको आहे पंहिंजो पाण खे त स्टॉप कयो, जेके मुनाफ़िक़ हुया पंहिंजो पाण खे त स्टॉप कयूं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾे वञण खां, पर पाण सां गॾु जेके ॿिया हुया उन्हनि खे बि उन्हनि स्टॉप कयो। ऐं टियों आहे वहुम मुस्तकबिरून, त उन्हनि जो जेका इस्तक़बार, उन्हनि जो जेको तकबुर आहे, उन्हनि जो जेको प्राइड आहे, उन्हनि जी जेका वॾाई आहे, उहा जेका आहे उहो उन्हनि वॾाई कई इन शइ में। कहिड़ियूं 3 शइ कयूं, हिकिड़ो त उन्हनि पंहिंजो मुंहुं जेको आहे उहो परे करे छॾियो जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लाइ ख़बर पवनि त उहे घुराइनि था ऐं छाजे लाइ था घुराइनि त अचो त मां तव्हांजे लाइ इस्तग़फ़ार कयां, पर उन्हनि पंहिंजो मुंहुं परे कयो, पाण खे त रोकियो वञण खां, पर ॿियनि खे बि रोकियऊं। ऐं टियों उन्हनि वॾाई कई, छा कयूं, वहुम मुस्तकबिरून, उहे उन्हनि चयो त असां जेको आहे वॾाई कई। हाणे 5 आयात खां पहिरियां शुरू में जॾहिं सूरह शुरू थी थिए त इदा जा अकल मुनाफ़िक़ून, जॾहिं मुनाफ़िक़ तव्हां वटि अचनि था उन वक़्तु मुनाफ़िक़ जेके माण्हू उहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पाण वञनि था। हाणे इन 5 आयात में छा थियो
जो हिन में हाणे जेके उहे मुंहुं बि परे था कनि ऐं पाण बि नथा वञनि ऐं ॿियनि खे बि रोकनि था ऐं उहे वॾाई बि कनि था, टे शयूं जेके कनि था, छा थियो, कहिड़ी अहिड़ी शइ थी जो उहे जेके आहिनि नथा वञनि। पहिरियां उहे पाण विया, पहिरियां उहे वञनि पिया छाजे करे, जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुजणु ऐं उन्हनि जा पंहिंजो पाण खे मुस्लमान साबित करणु त असां उन्हनि सां गॾु आहियूं, माण्हू खे ॾेखारणु त असां उन्हनि सां गॾु आहियूं। ऐं उहे जेके हुया रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुया, पहिरीं सिफ़ में बीहंदा हुया, त उहे शो पिया कनि त असां जेको आहे मुस्लमान आहियूं ऐं उन सां गॾु आहियूं। उन खां पोइ जॾहिं अल्लाह सुब्हानो व तआला उन्हनि खे एक्सपोज़ करे छॾियो सूरह मुनाफ़िक़ून में, हिन में जेके पहिरीं 4 आयत आहिनि उन में अल्लाह ताला उन्हनि जे दिलि जी ॻाल्हि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं मोमिननि खे ॿुधाए छॾी। जॾहिं हाणे इहा ॻाल्हि उन्हनि खे ख़बर पई त असां हाणे एक्सपोज़ थी चुका आहियूं, असांजी ॻाल्हि जेका आहे उहा ख़बर पइजी चुकी आहे, त हाणे उन्हनि जो तकबुर ज़ाहिर थी वियो ऐं हाणे जेको आहे उहे न पिया वञनि। उहे अगरि वञनि हा, जीअं मिसाल जे तौर ते पॉलिटिशियंस जेके हूंदा आहिनि, सियासतदान जेके हूंदा आहिनि, अगरि उहे का ग़लती था कनि, इंसान आहिनि उहे बि ग़लती कंदा आहिनि, त का ग़लती था कनि त उहा ग़लती पंहिंजी ॿुधाईंदा न आहिनि। इहो पॉसिबल न आहे त को सियासतदान हुजे तव्हांखे पंहिंजी ग़लती, अवाम खे पंहिंजी ग़लती ॿुधाए। छो अगरि ग़लती ॿुधाईंदा त हुननि जी सियासत हली वेंदी, त इहे जेके आहिनि ग़लति कमु इन्हनि कयो आहे। त ईअं ई मुनाफ़िक़ून जेके आहिनि उन्हनि एडमिट करणु, अगरि एडमिट कंदा त असां आहियूं मुनाफ़िक़, असां ग़लति आहियूं, त उन्हनि जी वॾाई, उन्हनि जो तकबुर, उन्हनि जी इहा शइ ख़तमु थी, उन्हनि जी इहा शइ ख़तमु थी वञे हा। त अगरि हू वञनि हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे, उनखे चवनि हा त या रसूल अल्लाह असांजे लाइ माफ़ी घुरो, त अल्लाह सुब्हानो व तआला उन्हनि खे माफ़ु करे छॾे हा। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे लाइ अगरि माफ़ी घुरे हा। उन खां पोइ सवाउन अलैहिम अस्तग़फरत लहुम अम लम तस्तग़फिर लहुम लन यग़फिर अल्लाहु लहुम इन्नल्लाह ला यहदिल क़ौमल फ़ासिक़ीन। हाणे इहा जेका आयत आहे उन में अल्लाह सुब्हानो व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमाइनि था त तूं उन्हनि जे लाइ अगरि बख़्शिश घुरे या उन्हनि जे लाइ बख़्शिश न घुरे, इहा हिकिड़ी साॻी ॻाल्हि आहे, इन सां को बि फ़र्क़ु न पवंदो। उन्हनि खे अल्लाह सुब्हानो व तआला कॾहिं बि न बख़्शींदो, कंहिंखे मुनाफ़िक़नि खे। हाणे इहा ॻाल्हि सम्झण लाइ अल्लाह सुब्हानो व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फ़रमाइनि था त तूं उन्हनि खां बख़्शिश घुरे या तूं उन्हनि खां बख़्शिश न घुरे, अल्लाह सुब्हानो व तआला उन्हनि खे माफ़ु न कंदो ऐं अल्लाह सुब्हानो व तआला उन्हनि खे न बख़्शींदो, कंहिंखे मुनाफ़िक़नि खे। हाणे ॿी जॻह ते अल्लाह सुब्हानो व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो, अगरि तूं 70 दफ़ा उन्हनि जे लाइ माफ़ी घुरंदे तॾहिं बि अल्लाह सुब्हानो व तआला उन्हनि खे माफ़ी न ॾींदो, कंहिंखे, मुनाफ़िक़नि खे। त इहो कहिड़ो अहिड़ो रीज़न आहे जंहिंमें अल्लाह सुब्हानो व तआला मुशरिकीन मक्का, जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में हुया, मुशरिकीन मक्का हर क़िस्म जो ज़ुल्म कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। उन्हनि खे चयो त को कज़्ज़ाब, कूड़ आहे, उनखे जादूगर चयो, उनखे चयो उनखे जिन आहे, उनखे हर क़िस्म जो इल्ज़ाम हयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। पर तॾहिं बि अल्लाह सुब्हानो व तआला चयो हिकु दफ़ो सिर्फ़ु इहे चवनि त कलमो पढ़नि त अल्लाह हिकु आहे, तूं उनजो आख़िरी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त अल्लाह सुब्हानो व तआला उन्हनि खे माफ़ु करे छॾींदो। पर जॾहिं मुनाफ़िक़ अची था वञनि त हिते अल्लाह सुब्हानो व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमाइनि था त मां उन्हनि खे माफ़ु न कंदुमि, चाहे तूं उन्हनि जी लाइ इस्तग़फ़ार कर, तूं उन्हनि जे लाइ बख़्शिश घुर या न घुर, मुंहिंजे लाइ साॻी ॻाल्हि आहे। ऐं अगरि तूं 70 दफ़ा बि घुरंदे त मां उन्हनि खे माफ़ु न कंदुमि। जॾहिं कोई मुस्लमान चए थो मां मुस्लमान थी वियो, मुस्लमान थियण खां पोइ जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे कोई नथो ॿुधे, त उन जे लाइ अल्लाह सुब्हानो व तआला वटि का बि माफ़ी कोन्हे का। अल्लाह सुब्हानो व तआला वटि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि न ॿुधणु माना इन जे लाइ का बि माफ़ी कोन्हे का। जीअं अल्लाह सुब्हानो व तआला सूरह बक़रा में फ़रमाए थो त अगरि तव्हां जेको आहे तव्हां वटि माण्हू अचनि त उन्हनि खे ॿुधायो त मां उन्हनि जी दुआ क़बूल थो कयां। कंहिं वटि अचनि? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि। ईअं नथा चवनि त डायरेक्ट जेको आहे माण्हू चवनि था अगरि तो वटि माण्हू अचनि त मां उन्हनि जी दुआ क़बूल थो कयां, माण्हू पुछण ते मां उन्हनि जी दुआ क़बूल थो कयां। ॿी जॻह ते अल्लाह सुब्हानो व तआला फ़रमाए थो अगरि तव्हांखे अल्लाह जी मोहबत खपे त तव्हां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मोहबत कयो। त अल्लाह सुब्हानो व तआला मुनाफ़िक़नि खे चए थो तव्हां जेका, हाणे मुनाफ़िक़ उन वक़्तु ईंदा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾे मदीने में, त या रसूल अल्लाह तव्हां वटि जेको हाणे तव्हां चओ था, जेको तव्हां हुकुम ॾिनो या जेको चओ था, इहो अल्लाह सुब्हानो व तआला जी तरफ़ां आयो आहे, इहो क़ुर आहे या तव्हां था चओ? अगरि इहो क़ुर आहे त असां इहा शइ मञींदासीं, अगरि इहा शइ तव्हां था चओ त पोइ उहा शइ न मञींदा। त अल्लाह सुब्हानो व तआला क्लियर चयो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको चवनि था ऐं उन जे ज़रिए ई तव्हां जेको आहे उन जेको चवनि था
उहो सही था चवनि ऐं उनखे कंहिं डिनाए कयो, उन शइ खे कंहिं न मञियो, इन जो मक़सदु अल्लाह सुब्हानहु व तआला वटि उन शइ जी माफ़ी न आहे। हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह सुब्हानहु व तआला रसूलुल्लाह खे चवनि था त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त तव्हां जेतिरा दफ़ा बि माफ़ी घुरो, इस्तग़फ़ार घुरो न घुरो, तव्हां मूं वटि बख़्शिश कोन्हे उन्हनि जे लाइ। ऐं जॾहिं क़यामत ईंदी, क़यामत वारे ॾींहुं सभु माण्हू जेके आहिनि आदम अलैहिस्सलाम ॾे वेंदा। आदम अलैहिस्सलाम खे चवंदा त असांखे अल्लाह सुब्हानहु व तआला खां माफ़ी वठी ॾे। आदम अलैहिस्सलाम फरमाईंदा त मां अल्लाह जो गुनाह कयो आहे, मां अल्लाह जी ॻाल्हि न मञी आहे ऐं मां नथो चई सघां तव्हां केॾे वञो, तव्हां वञो इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे। सभु जेके आहिनि, सभु माण्हू, सभु आवाम जेका सभु वेंदा कंदे इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे। इब्राहिम अलैहिस्सलाम चवंदो मां बि गुनाहगार आहियां, मां हिकिड़ो गुनाह कयो, कूड़ ॻाल्हायो, मां नथो घुरायां, तव्हां जेके वञो मूसा अलैहिस्सलाम ॾे। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम ॾे वेंदा सभई, त मूसा अलैहिस्सलाम चवंदुसि त तव्हां जेको आहे मां नथो चई सघां, छो जो मां हिकिड़ो खून कयो, अल्लाह सुब्हानहु व तआला जो गुनाह कयो, मां नथो चई सघां, तव्हां ईसा अलैहिस्सलाम ॾे वञो। जॾहिं सभु ईसा अलैहिस्सलाम ॾे वेंदा त उहो चवंदा त ईसा अलैहिस्सलाम चवंदा त मां तव्हांखे जंहिं ख़ुशख़बरी लाइ ॿुधायो, जंहिं आख़िरी नबी लाइ ॿुधायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ, उन ॾे वञो, मां जंहिंजी ख़ुशख़बरी तव्हांखे ॾिनी उन ॾे वञो ऐं मां नथो घुरी सघां, तव्हां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾे वञो। त उन वक़्तु अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो, अल्लाह ताला जंहिंखे परमिशन ॾे, रहमान जंहिंखे परमिशन ॾे उहो ई ॻाल्हाईंदा। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे उहे अल्लाह सुब्हानहु व तआला ॾे वेंदा ऐं चवंदा या अल्लाह उम्मती उम्मती, इहा मुंहिंजी उम्मत आहे यार, इहा मुंहिंजी उम्मत आहे, इन्हनि खे माफ़ु कर, इन्हनि खे बख़्श। त अल्लाह सुब्हानहु व तआला इलाही माण्हू जेके आहिनि उन्हनि खे जन्नत में विझी छॾींदो। उन खां पोइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी वेंदा, या रब उम्मती उम्मती, या अल्लाह मुंहिंजी उम्मत आहे। उन खां पोइ अल्लाह सुब्हानहु व तआला जहन्नुम मां इलाही माण्हू कढी जन्नत में विझंदो। उन खां पोइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी वेंदा, अल्लाह सुब्हानहु व तआला वरी जहन्नुम मां इलाही माण्हू कढी जन्नत में विझंदो। त इहो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ई हूंदा जंहिंखे परमिशन हूंदी उन वक़्तु ॻाल्हाइण जी अल्लाह सुब्हानहु व तआला वटि। त मां इहो तव्हांखे ॿुधायां थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो स्टेटस छा आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो दुआ घुरी इब्न अब्बास लाइ त या अल्लाह हिनखे फ़िक़्ह जी, दीन जी इल्मु ॾे। सिर्फ़ु हिकु दफ़ो इब्न अब्बास उन वक़्तु यंग हुया त उन लाइ दुआ घुरी, सिर्फ़ु हिकु दफ़ो दुआ घुरई त हाणे तव्हां जॾहिं बि का तफ़सीर खोलींदव तव्हांखे सभ खां पहिरियां इब्न अब्बास जी तफ़सीर मिलंदी। त उन वक़्तु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ई ॻाल्हाईंदा। हाणे जीअं मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो त तूं जेको आहे फ़िरौन ॾे वञु, फ़िरौन ॾे वञु। त मूसा अलैहिस्सलाम सॼी हिकिड़ी लिस्ट रखी त या अल्लाह मां फ़िरौन जी आर्मी, फ़िरौन जो खून करे आयो आर्मी जो, त मूंखे भउ थो थिए मां उन ॾे कीअं वञा, ऐं मुंहिंजी जेका ज़बान बि लड़खड़ाए थी, ऐं जेका इलाही शयूं लिस्ट जेका उहा अल्लाह सुब्हानहु व तआला खे ॿुधाई त हे जेके मसइला आहिनि, इहे दुआऊं घुरे त या अल्लाह मूंखे हारून ॾे, पहिरियां ॿुधाए करे त हारून ॾे त जेका मुंहिंजी सपोर्ट थिए। त अल्लाह सुब्हानहु व तआला उन जी सभु ॻाल्हियूं जेके आहिनि उहे पूरियूं कयूं, चवनि त तोखे फ़िरौन कुझु बि न करे सघंदो। त जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे लाइ का बि दुआ न घुरी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो हर वक़्तु ॿियनि जे लाइ दुआ घुरंदा हुया। त जॾहिं मदीने में, जॾहिं मके में हुया त पहिरियां जेको जेरूसलम काबतुल्लाह हूंदो, मस्जिद अक्सा जेका आहे उहो काबतुल्लाह हूंदो, उन मुंहुं करे माण्हू निमाज़ पढ़ंदा हुया। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबे मके में जॾहिं हुया त काबे जे अहिड़ी तरफ़ खां पढ़ंदा जीअं काबे खे पुठी न थिए। छो काबो जेको ठाहियो हुयो, कंहिं ठाहियो हुयो? फादर ऑफ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्राहिम अलैहिस्सलाम। त उहे काबे जी रिस्पेक्ट कंदा हुया, उनखे पुठी न ॾींदा हुया। त जॾहिं हाणे मदीने हिजरत करे विया, मदीने जॾहिं हिजरत करे विया त जॾहिं उहे मस्जिद अक्सा ॾे मुंहुं करे निमाज़ पिया पढ़नि त उन्हनि जी ऑटोमेटिक जेका आहे पुठी काबतुल्लाह ॾे पई थिए। त इहा ॻाल्हि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहा ॻाल्हि पसंदि न हुई, ऐं पर अल्लाह सुब्हानहु व तआला खे उन्हनि हिकु दफ़ो बि न चयो। सिर्फ़ु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कयो? आसमान ॾे मथे मुंहुं कयो, आसमान ॾे सिर्फ़ु मुंहुं कयो ऐं उन्हनि जी दिलि में ख़्वाहिश हुई। अल्लाह सुब्हानहु व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम ॾिनो त मां तुंहिंजो आसमान ॾे मुंहुं थियणु ॾिसां थो, ऐं इन में ॿियो को बि शक न आहे, ॿी का बि शइ न आहे, एब्सोल्युटली इहा हिकिड़ी ई शइ आहे जंहिंजे करे अल्लाह सुब्हानहु व तआला सॼी उम्मत मुस्लिमा जो जेको कैपिटल जेको ठाहे छॾियो उहो काबतुल्लाह ठाहे छॾियो। छाजे करे? सिर्फ़ु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे करे, सिर्फ़ु उन्हनि मथे आसमान ॾे मुंहुं करे सिर्फ़ु ॾिठो ऐं उन्हनि दिलि में ख़्वाहिश कई, उन्हनि घुरियो कोन। त अल्लाह ताला काबतुल्लाह जी डायरेक्शन चेंज करे छॾी ऐं मके खे काबतुल्लाह ठाहे छॾियो ऐं सभिनि मुस्लमाननि खे हुकुम कई त ओॾे मुंहुं करे सजदो ॾियो
पियो, इन में ॿियो को बि रीज़न न हुयो, सिर्फ़ु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी मर्ज़ी हुई। त उहो ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे जंहिंजे जेको इस्तग़फ़ार थो घुरे, जेको माफ़ी थो घुरे, जेको बख़्शिश थो घुरे, ऐं अल्लाह सुब्हानो ताला चए थो मां न बख़्शींदुसि। त इन मां इहा शइ सम्झणु घुरिजे असांखे त इहो केतिरो वॾो मसइलो आहे, मुनाफ़िक़ जेको थियणु आहे इहो केॾो वॾो हिकिड़ो मसइलो आहे अलाह जे अॻियां, इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला चए थो 70 दफ़ा बि उन्हनि लाइ बख़्शिश घुर, मां न बख़्शींदुसि। उन्हनि जे लाइ तूं बख़्शिश घुर या न घुर, मां उन्हनि खे न बख़्शींदुसि। ऐं उन्हनि जी बख़्शिश जेका आहे मां उनखे न बख़्शी, इन्नल्लाह ला यहदिल क़ौमल फ़ासिक़ीन। इन में को बि शक न आहे, इन में को बि डाउट न आहे त मां जेको आहे जेके फ़ासिक़ क़ौम आहे, जेका फ़ासिक़ नेशन आहे, फ़ासिक़ क़ौम, उन्हनि खे हिदायत न ॾींदो आहे, उन्हनि खे सिधो रस्तो न ॾींदो आहे। फ़ासिक़ जी माना इहा आहे त जीअं तव्हां मार्केट वञो था, मार्केट में तव्हां ॾिसो था सूफ़ पिया आहिनि, उहे ॿाहिरां त तमामु ख़ूबसूरत आहिनि, तमामु सुठा आहिनि, ॻाढ़ा आहिनि, सुठा आहिनि, तव्हां घर अचो था उनखे कटियो था त अंदरां ख़राबु आहिनि। पर वरी जॾहिं तव्हां वञो था मार्केट में ऐं तव्हां सूफ़ ॾिसो था त ॿाहिरां बि उहे थोरा थोरा ख़राबु आहिनि, उन्हनि जी जेका अंदरी ख़राबी ॿाहिरि निकिरी आई आहे, उन्हनि जी अंदरी ख़राबी जेका आहे उन्हनि जो जेको ॿाहिरि निकिरी आई आहे। जीअं मुनाफ़िक़ माण्हू आहिनि, उहे अंदरि खां त मुनाफ़िक़ आहिनि, पर जॾहिं उन्हनि जो इहो करप्शन, इहा मुनाफ़िक़त ॿाहिरि निकिरे, उनखे असां चवंदा आहियूं फ़ासिक़ आहिनि। उहे जेके माण्हू हूंदा आहिनि फ़ासिक़ हूंदा आहिनि। जीअं कंहिंजो फिस्कल किचड़ चवंदा आहिनि, जीअं को बि फ्रूट हुजे, मेवो हुजे, उनजो अंदरां त ख़राबु हुजे, पहिरियां ज़ाहिर न थिए, पर एतिरो ख़राबु थी चुके जो उनजी ख़राबी जेका आहे ॿाहिरि निकिरे, उनजी ख़राबी ज़ाहिर थी वञे, उनजो करप्शन जेको आहे कंहिं माण्हू जो ज़ाहिर थी वञे, त अल्लाह सुब्हानो व तआला फ़रमाए थो त मां उन्हनि क़ौमुनि खे ला यहदीन, को उन में को बि शक न आहे, उन्हनि क़ौमुनि खे हिदायत कोन्हे, उन्हनि क़ौमुनि खे अल्लाह सुब्हानो व तआला जेको आहे उहो सिधो रस्तो न ॾेखारींदो आहे। ऐं इन मां असांजे लाइ छा आहे त अॼुकल्ह तव्हां ॾिसंदव इलाही माण्हू ईअं आहिनि त जेके हदीसुनि ते वढ़ंदा आहिनि, जेके क़ुरान जी आयत ते बहस कंदा आहिनि। हिकिड़ो चवंदो आहे मां सही आहियां, ॿियो चवंदो आहे मां सही आहियां। कंहिंखे तव्हां का ॻाल्हि ॿुधाईंदव त उहो चवंदो इहा हदीस आहे या क़ुरान जी आयत आहे। उहा ई ॻाल्हि आहे जेके मुनाफ़िक़ अची रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवंदा त इहो क़ुरान में आहे, अल्लाह सुब्हानो ताला फ़रमाए थो, या इहो तव्हां था चओ। तव्हां कंहिंखे हदीस ॿुधाईंदो, तव्हां उहो तव्हां खां पुछंदो इहो हदीस जेका आहे इहा ऑथेंटिक आहे या न आहे, इहा सही हदीस में आहे न आहे, इहा किथां तूं खई आहे, इहा कीअं तूं खई आहे। त इहा हिकिड़ी नॉर्मल ॻाल्हि आहे, तव्हां इंसानु आहियो, ईअं न आहे त असां जेको आहे परफेक्ट हुजूं, असां सूमर ऐं ख़मीस ते रोज़ो रखूं या तहजुद पढ़ूं, इंसानु आहे, का शइ असांखां पूरी नथी थिए, इहा हिकिड़ी नॉर्मल ॻाल्हि आहे। पर जॾहिं कोई का ॻाल्हि ॿुधाए थो हदीस जी ऐं असां उन्हनि खे हिकदमि डिनाए था करे छॾियूं। मुनाफ़िक़नि जूं कहिड़ियूं 3 ॻाल्हियूं हुयूं, लव रऊसहुम, मुंडी उन्हनि जेको आहे परे करे छॾी, उहे उन्हनि जेको आहे उन शइ खे डिनाए करे छॾियो जेको उनखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सॾनि पिया, छाजे लाइ, मूं वटि अचो त मां तव्हांजे लाइ बख़्शिश घुरां। पंहिंजो पाण खे त रोकनि पिया, पर ॿियनि खे बि रोकनि पिया, ऐं उनखां पोइ उन्हनि जेको आहे वॾाई कई। तव्हां ॾिसो त कंहिंखे का हदीस ॿुधाए त पोइ यकदमि चवंदा आहिनि त इहा हदीस जेका आहे सही आहे या न आहे, इहा हदीस जेका आहे इन जी ऑथेंटिसिटी छा आहे। इन हदीस तव्हां न, तव्हांखे कोई फोर्स नथो करे तव्हां मञो। तव्हां जॾहिं का बि हदीस ॿुधो, तव्हां मुहंदिस न थी वियो जो तव्हां चवंदो त इहा हदीस ग़लति आहे। मुहंदिस थियण लाइ सॼी माण्हुनि पंहिंजी सॼी ज़िंदगी ॾेई छॾी आहे। जेके हदीस पढ़ंदा आहिनि, उनखे सम्झंदा आहिनि, कहिड़ा हदीस जा किताब आहिनि, कहिड़ी हदीस जी जेका रवायत आहे उहा किथां थी हले, इहो उन्हनि 20-20 साल 30-30 साल पंहिंजी ज़िंदगी जा ॾेई पढ़ी करे उहे शयूं सम्झियूं आहिनि। ईअं न आहे त मां 1 साल पढ़ी करे मां चवां मां मुहंदिस थी वियुसि, न। हदीस अगरि तव्हांखे कोई ॿुधाए थो, कोई बि का ॻाल्हि ॿुधाए थो हदीस जी, त महिरबानी करे ईअं उनखे डिनाए न कयो, उनखे ईअं न चयो त इहा कूड़ी आहे। छो जो अगरि ठीकु आहे, मिसाल जे तौर ते तव्हां अगरि सम्झो था त इहा सही न आहे, त तव्हां उहा शइ न पढ़ी आहे, या तव्हांखे जेको ॿुधाए थो तव्हांखे उहो हवालो नथो ॾेई सघे। अगरि उहा हदीस सही हुजे ऐं उहे अल्फाज़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हुजनि, त तव्हां सम्झो था त अल्लाह सुब्हानो ताला छा फ़रमायो आहे रसूलुल्लाह खे, तव्हां उन्हनि जे लाइ माफ़ी घुरो या न घुरो, मां उन्हनि खे न बख़्शींदुसि। ऐं अल्लाह सुब्हानो ताला अहिड़ियुनि क़ौमुनि खे जेके फ़ासिक़ आहिनि उन्हनि खे हिदायत न ॾींदो आहे, उन्हनि खे सिधो रस्तो न ॾींदो आहे। तव्हां हदीस ते अमल नथा कयो, तव्हां उन शइ खे ॿुधो नथा, ॿी ॻाल्हि आहे, पर उनखे डिनाए न कयो। जीअं तव्हांखे कोई बि हदीस ॿुधाए थो, तव्हां ॿुधो, तव्हां पंहिंजी ज़िंदगी ते अप्लाई कयो न कयो उहा तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां ते को बि फोर्स कोन्हे को, पर तव्हां उन शइ खे डिनाए न कयो। अल्लाह सुब्हानो ताला असांखे इन शइ थियण खां बचाए। मुशरिक माण्हू जेको आहे उहो अगरि कुझु चए थो त उहा ॿी ॻाल्हि आहे, उहो जॾहिं कलमो पढ़ंदो अल्लाह सुब्हानो ताला उनजा पोयां सॼा गुनाह माफ़ु करे छॾींदो। पर हिकिड़ो माण्हू मुस्लमान आहे
ऐं मुस्लमान थी करे उहो जेको आहे ॿियनि माण्हुनि जेके मुस्लमान आहिनि उन्हनि सां बहस थो करे हदीस ते ऐं क़ुर ते। उनखे ख़बर बि आहे क़ुर कंहिं सही नमूने अगरि कोई पढ़े त उनखे ख़बर पइजी वेंदी त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके ॻाल्हियूं चयूं आहिनि उहे ई तक़रीबन सभु क़ुर में लिखियल आहिनि। उहे सीरा 23 सालनि जी उमिरि में सालनि जी अरसे में क़ुर अल्लाह सुब्हानहू व तआला नाज़िल फरमायो त उहा सॼी लाइफ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़ुर में आहे। तव्हां ॾिसो तव्हांखे इलाही शयूं क़ुर में मिलंदियूं, तव्हां रुॻो क़ुर सम्झी पढ़ो त सही, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त अल्लाह सुब्हानहू व तआला छा फरमायो आहे क़ुर में। त अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे इन्हनि शयुनि खां बचाए। अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे इन्हनि डिनाइल खां, वॾाई खां, तकबुर खां बचाए। तव्हांखे कोई बि का हदीस जी कोई बि ॻाल्हि करे त महिरबानी करे उनखे डिनाए न कयो हिकदमि में, न ई वरी ईअं चओ त इहा ग़लति हूंदी, न ई वरी ईअं चओ त मां इन शइ खे नथो मञा। तव्हांखे कोई ॿुधाए थो बेटर इहो आहे त उन सां उन शइ ते बहस न कयो। इहे शयूं असांजे लाइ अल्लाह सुब्हानहू व तआला असांजे लाइ रहमत करे मोकिलियूं आहिनि, असांजे लाइ ईअं करे न मोकिलियूं त असां जेको आहे इन्हनि शयुनि ते विढ़ूं या ॿिए कंहिं ग्रुप खे घटि कयूं या पाण वधीक थियूं। अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।